अल्लाह। बता काटे मां ॻोठां क्या करानी है जा पता है ना वक्त रात जो पूछा थी पियो रात जो ॻोठ जी वाट ते न ईंदी छा? पता दुश्मनी लगी पई आहे तव्हां हीअं राति जो निकिरी था पओ अहिड़ा दिलेर कॾहिं को थी पिया जो रात जो पंहिंजो घर छॾे मीर जी वाट झले बीहंदा। नबरा तो घबराए न मां सुबुह ताईं वापसि अची वेंदुसि। पता हींअर ॻोठ वञणु लाज़मी आहे। हा न बन हींअर ॻोठ में सभिनी खे ख़बर हूंदी त मीर पंहिंजे घर में न आहे ऐं मां हुननि गिदड़नि जी फितरत खां चङी तरह वाक़िफ़ आहियां। गिदड़ पंहिंजी डर उन वक़्तु छॾे शींहं जी चूई जो रुख कंदो आहे जॾहिं गिदड़ खे पक हूंदी आहे त शींहं पंहिंजी चूई में न आहे मतां हुनजे कयल शिकार जो टुकड़ो हथ अची वञे। न बना अहिड़ी तरह हिननि चालाक गिदड़नि जो ख़्यालु करणु लाज़मी हूंदो आहे। चङो अल्लाह हाफ़िज़। अल्लाह जी अमान।
पुट केर आ ऐं मैं किथां छॾाई? बाबा हूंदा के लूसी लबाटिया 2 फायरनि सां मैं छॾे भॼी आ। शुक्र थियो मैं छॾाए वरिती बाबा, इज़त जी रहिजी वई। बाबा मीर जो माल काहे वञण ऐं फॿाइण एॾो सवलो न आहे। जेकॾहिं तो काहे बि वञनि हा न, अहिड़ो कहिड़ो पाथारीदार आहे जेको मीर जे माल खे बीहारिया, हुन जूं टंगूं न भञी छॾिया। शुक्र थियो जो घणी गहल खां त जान छुटी पई। हा इहा ॻाल्हि कर त घणी गेल को जान छुटी पई। बाक़ी मीर जी मैं फॿाइण सवलो कमु न आहे। हाण थकल हूंदे, घड़ी खन आराम कर। आराम कोन थो कयां, बस चांहि पिया। भला चई त मानी करे वठां, देर न लॻंदी। वे वे मूंखे हींअर बुख कान्हे, हींअर मूंखे सिर्फ़ चांहि जी तलब आहे। जेकॾहिं पंहिंजे हिननि प्यारनि प्यारनि हथनि सां चांहि जो हिकिड़ो कोप ठाहे ॾींदीअ न, समूरो थकु लही पवंदो। ठीकु आहे, ठाहे थी अचां। बरोबर। हा बाबा। आचार्य तुझी तो ज़मानत थी वई, पर यार मां तो पंहिंजे मौलाना जो मोह में। जेका रब जी रज़ा तूं असां छा था करे सघूं। आचार्य ॾुख इहो आहे त मां पंहिंजे मौलाना जो मोह बि ॾिसी न सघियुसि। मौत पराग आहे, हिकु न हिकु ॾींहुं अचणो हुयो। मौत खां केर बि भॼी नथो सघे, पर यार मरण वारे जी आख़िरी मुंहिंजी इहा हूंदी आहे त मां पंहिंजनि जे बाह में दम ॾियां। पर आचार्य मौलाना जो मूंखां सवाइ केर बि न हुयो। बस यार तुंहिंजा नसीब आहे। अदावारनि त ॾाढी कोशिशि कई त कुझु कलाक तोखे पेरोल ते छॾनि, पर जे रेस मिठल विच में टंग न अड़ाया न त तो वारो कमु थी वञे हा। इहे कीता मिठल खान खे ॾियणा पवंदा। मिठल खान सम्झंदो हूंदो त खानो कमज़ोर थी वियो, पर हुनखे कहिड़ी ख़बर त खानो जे पेरनि में पयल उहा ज़ंजीर बि निकिरी वई, जेका हर वक़्तु खानो खे रोकींदी रहंदी हुई। घबराए न खानो, घबराए न, सिर्फ़ हितां ॿाहिरि निकिरण ॾे। बाक़ी जे रेस मिठल खां अॻियों पोयों हिसाब न वरितोसीं त इहे जूई छॾे हलिया वेंदासीं। जो त मिठल खान खे छॾणी पवंदी, छो त हू पंहिंजो पाण खे हिन खून जो किलो थो सम्झे। उन किले खे पाणो उखेड़े हिन जोए मां फिटो न करे छॾियुमि त मुंहिंजो नालो बि खानो न आहे। खानो कमज़ोर थी वियो, पर हुनखे कहिड़ी ख़बर त खानो जे पेरनि में पयल उहा ज़ंजीर बि निकिरी वई, जेका हर वक़्तु खानो खे रोकींदी रहंदी हुई। घबराए न खानो, घबराए न, सिर्फ़ हितां ॿाहिरि निकिरण ॾे। बाक़ी जे रेस मिठल खां अॻियों पोयों हिसाब न वरितोसीं त इहे जूई छॾे हलिया वेंदासीं। जो त मिठल खान खे छॾणी पवंदी, छो त हू पंहिंजो पाण खे हिन खून जो किलो थो सम्झे। उन किले खे पाणो उखेड़े हिन जोए मां फिटो न करे छॾियुमि त मुंहिंजो नालो बि खानो न आहे। अदा गोठ त खेर हुयो न? हा हा गोठ ख़ैर हो। अदा ख़बर पई आहे त असांजे वाड़े ते हा हुया की अनाड़ी। अदा पंहिंजे तरफ़ बि हाणे कदम वधण शुरू थी विया आहिनि। जे उन्हनि खे रोकियो न वियो त न बन हू हाणे
ॿीहर इहा जुरत न कंदा। अदा ये केर थी सघनि था? ख़बर आहे मूंखे त केरु हुआ, सभु ख़बर आहे। पोइ उन्हनि खे ईअं ई छॾे आया था? हितां आज़ाद थियूं उन्हनि खे बि ॾिसूं था। कम त सॼो रेस मिठल जो हूंदो। न बि न, जेके मिठल जी आङुरनि ते नचण सिखिया आहिनि उन्हनि इहा जुरत कई आहे। पोइ उन्हनि जूं टंगूं न भञी आया था? उन्हनि जूं टंगूं त भञंदासीं, पर पहिरियों उहे आङुरियूं भञणियूं आहिनि जिन जे इशारनि ते हू नचण सिखिया आहिनि। मीर खान, रेस मिठल थोरो उॿारो थी वियो आहे। उन मिठल जी उॿराइप त मां चङी तरह लाइण ॼाणा थो। मामूली ॻाल्हि तां जेका खानूअ सां जुठ कई अथऊं यार, इहा अॼु ॾींहं ताईं कंहिंसां न थी आहे। अदा मीर खान, खानू अकेलो मुड़ुस तॾहिं ईअं करे आहे। खानू अकेलो न आहे खानू अकेलो। कंहिं तव्हांखे चयो त असां खानू खे अकेलो करे माराईंदासीं? रेस मिठल खान जे इशारे ते कमदार इहा हरकत कई आहे। सिर्फ़ खानू ॿाहिरि अचे, खानू जीअं ॿाहिरि आयो न, कमदार खे ॿधी विची में टोड़ो विझी ॻोठ जी घटी में सर्कस न करायासि त मुंहिंजो नालो बि मीर खान न आहे। पोइ मां ॾिसां त मिठल छा थो करे। मीर खान, पोइ असांखे इजाज़त? मीर खान जेका रब जी रज़ा। हा चाचा, जेका रब जी रज़ा। रब जी रज़ा सां ई राज़ी रहणो आहे, हलणो सभिनी खे आहे। पर चाचा ॾुख हिन ॻाल्हि जो आहे त मां खानूअ जी ज़मानत न कराए सघियुसि। ज़मानत न कराए सघियुसि। मीर खान बाक़ी रहियल आहे खानो, उनखे बि जल्द ॿाहिरि ॾिसंदे। रेस बस खानूअ जो इंतज़ार आहे। उहो पाण हुजे न त इन कमदार खे गीले खणी हिते अचो। जे मां पाण गीले खणी आयोमांसि न त खानूअ जो प्लान अधूरो रहिजी वेंदो। खानू हूंदो न, मज़ो ई ॿियो हूंदो। घबराए न मीर खान, ॿिनि ॾींहंनि में खानू खे ॿाहिरि ॾिसंदे। तव्हां रुगो मिठल लाइ ज़मीन गरम कयो।